teachers, we had no any much support from any government or any other institutions. Even the non-governmental organizations working for the cause of education refused to give us the support for the teachers training programs in our rural areas. So we created our own system, and that was very difficult. So therefore, in last 20 years, more than 25 years now, we have been only able to organize 22 schools. We could not go beyond that because number one was to start with pre-primary. We start only one class, and then it grows to become the higher secondary school. So they have also started. They are now at the 8th level, as you have heard. Then second point was that we must have teachers, female teachers, because we thought that the students are well looked after by our women folk. The third thing was that it will be co-education schools. All these things were against the legendary practices in this part of the world. So we, in a way, we revolutionized the concepts. Now the government has done this way. Government is also doing co-education and all these things, female teachers. But this was Sindh Graduate Association, it was 1980, gave this idea. 1980, why I'm saying that was a very difficult period from our state level. But anyhow, the third point, which was most important for our concept, was that this have to be managed by the community, and it has to be looked after by the community. So today, I'm very proud to say that in 22 schools, 10 schools have got their own buildings, wherein everything has been done by the community. This was a very big ditch, I should say. When I came first time, they showed me, I said, how you can manage this. They got this from the community, and they went on begging from house to house. All these people who are sitting behind you, they are great people. Many of them are missing now, but they are very good. Clap for them. So I came here and ये मस्खरीअ में चयो त यार कीअं स्कूल ठाहे सघंदो इन खंड में छा कंदो तव्हां कहिड़ा कमाल थींदा it's not possible. I went away. After 3 months they rang me up, said you come and inaugurate our building. Though at that time I was not house officer. And that inauguration stone is there. So I become a little bit more emotional because I never thought that the community can respond to such an extent that within 3 months they can start and do it. So therefore, it's before you, I don't want to make a bigger speech. मुझे दोस्त मिस्टर श्याम ज्ञान चंदानी असल नवाब शाह जो आहे हींअर अमेरिका में उस्ताद रहियो आहे सॼी उमिरि उस्ताद जॾहिं ॿारनि खे ॾिसंदो आहे तॾहिं स्टिमुलेट थी वेंदो आहे. So now I'll request Shyam Gyan Chandani to give his opinion. ॻाल्हाइण में ॿारनि खे वधीक इनकरेज करण में मां तव्हीं जेके बि हिते ॿार आहियो से तव्हांजो स्टैंडर्ड जे करे अमेरिका जे ॿारनि सां भेटियो वञे त तव्हां तमामु घणा होशियारु आहियो. छो जो उते जो ॿार अञा 6-7 साल ताईं त कबरियूं तोता ऐं झिरकियूं कढी उहे पेस्ट कंदो आहे किताबनि ते. हुनखे अञा कुझु करणु ईंदो ई कोन्हे को. ABCD बि तमामु परे देरि सां वञी सिखंदा आहिनि. मूंखे यादगिरी आहे जॾहिं पढ़ंदा हुआसीं त असांखे कीअं मास्तर दीवार सां बिहारे खोड़ा पढ़ाईंदो हो, भई 1 2 2 बिडूं 4 इहे कराईंदो हो. त उते जे ॿारनि खे त इहे बिल्कुलु हिननि जो अकुल ई कोन्हे को, न को हुननि खे हुननि जो ज्ञान आहे. मां हिकु दफ़े पंहिंजे लैबोरेटरीअ में वेठो हुउसि त मूंखां मुंहिंजे सुपरवाइज़र चयो त शाम 12/12 12 ऐं 12 घणा थींदा आहिनि. मां चयोमांसि सर 144. चई तूं कीअं थो चई 144? मूं ते एतबार कोन आयुसि. वरी वियो पंहिंजे टेबल ते कैलकुलेटर ते वञी जॾहिं कयईं त बराबरि 144 तॾहिं आयो मूं वटि. चई शाम तूं कीअं थो चई? मूं चयो साईं इहे त असां ॻाल्हियूं नंढे हूंदे खां ई सिखियल आहिनि. असां जेके खोड़ा यादि कया, असां जेकी पढ़िया आहियूं उहो त तव्हांखे हिते पढ़ाई अमेरिका में आहे ई कान का. तव्हांखे त कुझु अकुल कोन्हे को. तंहिं करे मां तव्हांखे रुॻो इहा ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां त तव्हीं सदबार होशियारु आहियो, इंटेलिजेंट आहियो. तव्हीं जे अमेरिका अचणु कोशिशि कयो त तव्हीं वॾा माण्हू थी सघो था. इहा का वॾी ॻाल्हि कान्हे का. सो मां रुॻो इहा पे तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई
त हिते जी पढ़ाई ऐं उते जी पढ़ाई में राति जो फर्क़ु असांजा उते वॾियूं जायूं ॾिसी जहाज़ ॾिसी तई वाइड़ा न थी वञूं पर उते उन्हनि माण्हुनि खे एतिरो अकुलु कोन्हे जेतिरो तव्हांखे आहे तंहिं करे मां मास्तरनि साहिबनि खे बि इहा ई ॻाल्हि चवंदुसि ऐं सभिनी खे त भई जेतिरो ॿारनि खे पाढ़ियो ओतिरो सुठो आहे ऐं तव्हां हिननि खे तयारु करे सघो था ओॾे अचण लाइ ऐं हू वधीक उते रोशन थी सघनि था थैंक यू जीअं असांजे साथीअ हिकिड़ो मिसाल ॾिनो अमेरिका जो ऐं हिते जे स्टूडेंट्स जो हिकिड़े नंढड़े ॻोठ में हेॾी वॾी इमारत खड़ी कई अथनि इन वजह असांखे हिकिड़ो सबक़ु पढ़ाइणु खपे असां वटि इहा ॻाल्हि आहे ई कोन असीं हुते हर का ॻाल्हि ॿियनि ते था फाड़ियूं त हीअ जेकॾहिं करे ॾिए त तमामु सुठो असां वटि दुकान आहे न डू इट योर सेल्फ पर उन जो असीं फ़ाइदो नथा वठूं उहो बि ॿियनि खे चवंदासीं 10 पैसा वधीक ॾींदासीं पंहिंजो टाइम बचाईंदासीं अख़बार पढ़ण में या घर में वेही टीवी ॾिसण में पर कमु न कंदासीं हिन वजह असांखे घणो कुझु नंढिड़ो ॻोठु आहे मेहर जो 350 स्टूडेंट उते गॾु करणु हिकिड़ी वॾी कमाल जी ॻाल्हि आहे न फ़क़ति एतिरो इहे जेके असांजा जवान आहिनि हिननि जी निशानी आहे हिकिड़ो तारो रोशन तारो ऐं मथां हिकिड़ी जीअं असांजा हिकिड़ा स्लोगन्स थींदा आहिनि भई अखर पढ़ अलफ़ जा माना तव्हां अलफ़ पढ़ियो त सभु तव्हांखे अची वियो त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि हिननि वटां मिलंदियूं असुल सचाई हिते आहे असां वटि कोन्हे असीं फ़क़ति हुते वेस्ट मंझि मटीरियलिस्टिक थी विया आहियूं पर हीअ जज़्बाती तरह जेको बुनियादु हिते मिले थो सचाई जेका हिते मिले थी ॻोठनि में मिले थी सिंध में मिले थी उहा किथे कोन मिले सदा सिंधुअ जी छोली मारवड़नि जी मिठड़ी ॿोली रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़नि जी मिठड़ी ॿोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा ये सिंध जिए सिंध वारा जिए सिंध टोपी अजरक वारा जिए ये सिंध जिए सिंध वारा जिए सिंध टोपी अजरक वारा जिए रहे सदा सिंधुअ जी छोली मारवड़नि जी मिठड़ी ॿोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा 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 जिए सिंध जिए सिंध वारा जिए सिंध टोपी अजरक वारा जिए जिए सिंध जिए सिंध वारा जिए सिंध टोपी अजरक वारा जिए सदा सिंधुअ जी छोली मारवड़नि जी मिठड़ी ॿोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन Mala
सिंध जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधु जी चोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन सिंधु जी चोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा जी चोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधु जी चोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन सदा सिंधु जी चोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन जिए सिंध वारा जियन सिंध टोपी अजरक वारा जियन सदा सिंधु जी चोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा
जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन मौजन में मेहरान हुजे सावक ऐं सुरहान हुजे मौजन में मेहरान हुजे सावक ऐं सुरहान हुजे झुमट ते पिया झुमरियूं हणनि ही साॻी जमात सारा सारा जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधीअ जी झोली मारू गली 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 ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा तो गुज़ारणु आहियां त तव्हां असांखे हीअ ॾेखारियो आहे हीअ त हिकिड़ी सॼे असांजे ट्रिप में हिकिड़ी प्रैक्टिकल एंड इमोशनल इवेंट आई एम अटेंडिंग मां चिकागो मां आहियां ऐं मुंहिंजो हिकिड़ो दोस्त डॉक्टर तारिक भट्ट असांजे 5 मिलियन पॉपुलेशन जी चिकागो में उन में 5 स्कूल बोर्ड मेंबर आहिनि ऐं असांखे प्राइड आहे त असांजो हिकिड़ो स्कूल बोर्ड मेंबर पाकिस्तानी ऐं एशियन आहे हू ॾाढो एजुकेशन में इन्वॉल्व आहे ऐं मूंखे ख़ुशी थी आहे मां हीअ ॾिसी ऐं असीं शिकागो मां कीअं हेल्प कयूं अहिड़ा प्रोजेक्ट्स मां उनखे वेनिती कंदुसि त हू हिते अचे ऐं अची ॾिसे त डॉक्टर सुलेमान शेख छा कयो आहे ऐं तव्हां हिन कम्यूनिटी खे शाबास आहे जंहिं उन्हनि जो चैलेंज कयो आहे उनखे वाइड़ो करे छॾियो त असां ताईं केतिरो कमु करे सघूं था सो मूंखे उमेद आहे त शिकागो बोर्ड ऑफ एजुकेशन and this Pakistani Sindh school board, the graduate school board will cooperate and hinna school ke and men schoolan ke gano kaamyab kanda ma gano dana man dindo aya par aju ma पंहिंजे खीसे मां 500 रुपया कढी मां हिन स्कूल खे थो ॾियां थैंक यू नंदिनी भोजवानी पाकिस्तान जा मां हिन स्कूल खे ॾियां थी साॻे नमूने में असांजा जेके ॿिया दोस्त आहिनि वधीक $1000 ॾे थी जंहिंमें मां सम्झां थो 60 जो रेट आहे त 60,000 वञी करे ॿिए कंहिं असांजे दोस्त खे जेकॾहिं ॾियणो हुजे कुझु त उहो बि भले अनाउंस करे सघे थो $50,000 रुपया मोहन दरिया नानी अच्छा ॿियो ख़ैर इहो हीअ जेका गेम आहे हिकिड़ी असांजी सिंध जी उहा बि असीं स्कूल खे ॾेई था वञूं जीअं ॿारनि खे सम्झायो त हीअ सिंध छा थींदी आहे ॿार तव्हांखे सम्झाईंदा त अॼु जी मॉडर्न वर्ल्ड कीअं थी हले खोले ॾिसिजो इहा सुठी असां ग्रुप जे तरफ़ बस साईं आहे हुन जो नालो लिखो न मोहन दरिया नानी
वो जो किधर ना वही ग्रुप हाँ अरे बिना बिना पुकारूं मैं बन में ढूंढो ढूंढो सचिन सचिन रेडी ₹10,000 from my behalf. Thank you very much. name good name sir My name is Mohan Daryanani and I'm from Hyderabad, Sindh. I was born in 1930. I have come to this country after 60 years. We are all brothers and one day we like to live together. That will be my happiest day in my life. Thank you. God bless you. Assalamu alaikum. And wa alaikum salam. Allah Hafiz. thank you we pray For the great teachers, I would like to present ₹5,000 for every teacher. You guys have done a wonderful job. Please keep it up. Thank you. We would like to come back and see you. And you come to our country to tell us your talent. We like to learn from you people. Thank you again. I think Sindhi Ayu. He's English teacher. How are you? he's English teacher We just need that you must encourage us and make Sindh prominent everywhere, in every corner of This is my promise to you. I have seen. Sindh is yours. I have not seen this in any part of the world. We are very impressed. I must tell you, our encouragements are with you. This is your land where you are born, and we expect that Sindh will be made prominent by you in every corner of the world. And you will think about Pray Sindh. for us. We pray for you, and we have you have our support. our stop only present Teachers, 5,000 and what? How many staff you have? All of the teachers. All how many teachers? 3 teachers, 5,000. How many more teachers you have? There are 15 teachers. 15, 2,000 each. 2000 each Each extra. Any more staff? Extra. What about staff? 11 teachers of the female and 12 female teachers and 3 All teachers 2,000 each. No? मुख्य नौकरी दो जो के Time, unfortunately, I'd like to speak more, but I've been told to get out from here. We have to travel all the way to Karachi. Thank you very much. Bundle God of bless thanks. you. And please come to Bharat. ला नौकरी वठाने तो ये ला स्पेशल प्लान है प्लीज हेलो भाई हेलो Sir, come here. संभाल दो नहीं पूछा आगे ने नोट दो
महीनो 6 साल खां पोइ हुजे 5 साल
इन्हें कटे था तो थोड़ा फिर आए उनके इधर न कट खास नहीं जलाया था सूर्य जाऊं इन्हें जला है ना ना धमाल जलाए धमाल भजन ये भजन है बुझंदा है
फोटो ना रखे तो चार घट में फोटो तो कटन है हां बस इते फोटो तीन
लंदन में थे रहे ते साईं हेॾा सेवाणी त कन कजे मां त मां वारो थी आया तव्हां जेके मूंखे इज़त ऐं प्यार महिरबानी साईं महिरबानी एॾी ख़ुशी आहे अॼु महिरबानी महिरबानी सर मच थैंकफुल टू यू मां ॾाढो वॾो मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां सभिनी जो अॼु मूंखे आया आहियो मुंहिंजी दिलि जेका आहे उहा तव्हां वठी छॾी आहे महिरबानी मुंहिंजी दिलि हाणे गुदिल ॻोल्हियां पियो त किथे वई मुंहिंजी दिलि हे त तव्हां मुंहिंजी दिलि तोखे पंहिंजो शहर मां ॾेखारे पोइ ई हलंदासीं तव्हां तोखे तंहिं करे उन मां ॾाढो ॾाढो प्रैक्टिस हुई चङी तरह 74 साल थी ॾिसी करे हिकिड़ो फोटो कढी हलियो भाई हाणे हीअं आहे थोड़ो पोइ थर्मामीटर वठे कौन लाइट है ना सिंधी में स्टेशन दुकान थर्मामीटर go to chemist shop bring a thermometer tell me all तो in जो all in Sindhi Sindhi दवान जी दुकान था एको अगर सिंधी में चो चार दो दवान जी दुकान था थर्मामीटर जी स्टेशन जे भरसा स्टेशन कोने सिंधी स्टेशन है स्टेशन जे भरसा दवान जी दुकान था हमने थर्मामीटर के ला चाहिए आ रहा है था आवाज से बढ़ती थी थर्मामीटर चले बताया थर्मामीटर मक्यास अल हेरात जेको सिंधी ॻाल्हाए उन जी जेको चई थो पहिरियां अचंदा सज्जन सज्जन साहब तालका नाज़ुद्दीन खे त पंहिंजे हिन डेलीगेशन जे अॻुवान साईं राज दसवाणी साहब खे अजरक ऐं टोपी पाराए हेलो लुक कजो ठीक है टोपी पाराए सर उन खां पोइ बाक़ी तोहफ़ो